लतीफ़ जे दौर में या उन खां अॻु में उनजी वॾी हिकिड़ी अहमियत आहे। हुन मीएं साहब जेके आहिनि शाइरीअ जा उहे मज़बूत बुनियाद क्लासिकल शाइरीअ जा खड़ा कया, जंहिंसां सिंधी क्लासिकल शाइरीअ खे हिकु नओं मोड़ मिलियो। वाईअ जी सिनफ़ जी ईजाद हुजे या सिंध जा मुख़्तलिफ़ लोक दास्तान हुजनि, लोक किरदार हुजनि, या सखी सूर्या बादशाह सखी सूर्या किरदार हुजनि, उन सभिनी खे सभ खां अवल में मीएं इनायत पंहिंजी शाइरीअ में ॻाए वॼाए जेको आहे उहो कयो आहे। इन एॾे वॾे पाए जे शाइर जी कम खे ॾिसूं त असां वटि शुरू में मीएं साहब जी शाइरीअ जो जेको पहिरियों किताबु छपियो 1963 ईस्वी में, मीएं इनायत रिज़वीअ जो कलाम डॉक्टर बलोच सहेड़ियो। उन खां बाद में 2015 में मोहम्मद हारून मजीदाणे साहब जो साॻी नाले सां किताबु छपियो। बाद में 2019 में बाक़ाइदा रिसाले जो जेको आहे मीएं शाह इनायत रिज़वीअ जो रिसाले जे नाले सां किताबु जेको शाइरी जो छपियो, उन में हिकिड़ो पहिरियों दफ़ो असांखे इहा ख़बर पए थी त हुन रिसाले जो जेको मौजिद आहे उन मां रिसाले मां किताब मां उहा असांखे ख़बर पए थी त उन इहो कयो। उन किताब खां पोइ उन ते जेको कमु आहे डॉक्टर इसाक समेजो साहब उन ते जेको बि कमु थियल हो उनखे सहेड़े मीएं शाह इनायत सिंधी क्लासिकल शाइरीअ जो अहम रतन हिके ब्यास जे नाले सां छपरायो। महिमाननि जे हवाले सां मां तारुफ़ कराईंदो वञा। मदद अली सिंधी साहब सिंधी सहाफ़त, सिंधी सियासी हवाले सां हुनजो तमामु वॾो कमु आहे, सहाफ़त जे हवाले सां वॾो कमु आहे, अदबी हवाले सां सिंधी कहाणी ऐं सिंधी कहाणी खां अलावा पुनर्मिलन हुनजे नसरी नज़मनि जो जेको मजमू आहे, सिंधी शाइरीअ जे हवाले सां हुनजो अहम कमु आहे। ॿियो असांजो जेको स्पीकर आहे डॉक्टर इसाक समेजो साहब, डॉक्टर इसाक साहब जो जेको आहे अयाज़ शनासी जे हवाले सां तमामु वॾो कमु आहे। गेड़ूएस गज़ल हुजे उन में हुनजो जेको मुहाग आहे, असां गीत अली या नाव खणी या ॻाए इनकलाब ॻाए या अयाज़ जा संगीत नाटक जेके आहिनि उहे उन्हनि जा मुहाग जेके आहिनि उहे पढ़ण जे हवाले सां आहिनि। शाइरीअ सां दुश्मनी ख़ुदि हुनजो जेको आहे तनक़ीदी मज़मून जो हिकिड़ो बहितरीनु किताबु आहे। पाण सुठा शाइर आहिनि ऐं हुनजी शाइरीअ जा 2 किताब सदा बेचैन आहे ऐं गुनाह जा गीत छपिजी चुका आहिनि। इन खां अलावा पाण आलिम स्कॉलर ऐं सिंध यूनिवर्सिटीअ जे सिंधी शोबे जा सरबराह आहिनि। डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहब जेको आहे नामवर स्कॉलर आहे, जंहिंजो मीएं शाह इनायत जी शाइरीअ जे हवाले सां ॾाढो सुठो ऐं घणो कमु थियल आहे। सभ खां पहिरीं असांजो जेको सुवालु आहे डॉक्टर इसाक समेजे साहब खां त सिंधी शाइरीअ में मीएं शाह इनायत खां अॻु में जेका रवायत हुई उन रवायत में मीएं शाह इनायत कहिड़ा इज़ाफ़ा ऐं वाधारा कया? महिरबानी मुश्ताक। पहिरियां त मुंहिंजे ख़्याल में मीएं शाह इनायत जो शाइरी जो जेको पस मंज़र आहे ऐं जेको सिंधी शाइरी में टोटल मीएं शाह इनायत जो रंग आहे उहो डिस्कस थियणु खपे। ऐं मां इन जवाब खे इन सवाल सां ॻंढण जी कोशिशि कंदुसि त मीएं शाह इनायत रिज़वी जेको आहे उहो कल्होड़नि जे अवाइली दौर जो शाइर आहे ऐं मीएं इनायत खां अॻु में जेका शाइरी जी जूं 2-4 रिवायतूं आहिनि माण्हुनि जो तस्करो करे पोइ मीएं इनायत ईंदुसि त ज़ारा सभ खां पहिरियों ऐं जेको अवाइली क़िस्म आहे असां वटि शाइरी जो ऐं जेका हिकिड़ी अहम रिवायत आहे उहा लोक शाइरी जी आहे। लोक शाइरी में गीत गीच उन खां अलावा जेके मंज़ूम दास्तान ऐं क़िसा आहिनि उहे ॻाहूं आहिनि ऐं जंगी जेके रिज़मिया दास्तान आहिनि। ख़ासि तौर ते दोदे चनेसर वारो क़िसे जो मां ज़िक्र कंदुसि छाकाणि त सुमरन जे दौर में जेका असां वटि शाइरी जी लोक रिवायत आहे शायदि दोदे चनेसर जो क़िसो ई उहो वाहिद क़िसो आहे जंहिंखे असां अवाइली शाइरीअ जो हिकिड़ो भरपूर हवालो करार ॾेई सघूं था, छाकाणि त उहा कंहिं रिवायती क़िसे वांगुरु नाहे ॻाई वई। उनजो हिकिड़ो तारीख़ी पस मंज़र बि आहे ऐं उन गॾोगॾु उनजो हिकिड़ो फ़िक्री पस मंज़र बि आहे ऐं उन जंहिं वाक़े खे बुनियादु बणाए लिखियो वियो आहे उन में वतन दोस्ती ऐं पंहिंजी मिटीअ सां मुहबत ऐं वतन जी हिफ़ाज़त जहिड़ा हिकिड़ा वॾा जेके मामला आहिनि उहे उन में बहस हेठि अचनि था। ऐं डॉक्टर बलोच बि लिखियो आहे त सुमरन जे दौर जो जेकॾहिं को वॾो हिकिड़ो शहरी कमाल चई सघिजे थो
त उहो दोदे चनेसर जो किसो आहे, छाकाणि त उन में हुबुल वतनीअ जो एलिमेंट जेको आहे उहो इन्वॉल्व आहे। ऐं ॿिया उन दौर जा जेके लोक दौर खां पोइ वारियूं जेके शयूं अचनि थियूं उन में अहम शयूं हिकिड़ो त गिनान आहिनि, जेके बि सूमरनि जे दौर जी हिकिड़ी रिवायत आहे, छो त उहे असांखे हिकिड़नि माण्हुनि जे नालनि सां मिलनि था, उनखां पोइ ज़ाहिर उनखे लोक नथो छॾे सघिजे। गिनान आहिनि या मिरखां शेखण जी जेका जा सहरा या गीच आहिनि, उनखां पोइ वॾी जेका रिवायत ऐं हिकिड़ी क्लासिकल शाइरी जी सही माना में हिकिड़ी मेच्योर रिवायत आहे, उहा असांखे मिले थी समन जे दौर में। समन जो दौरु जेको 1350 खां 1520 ताईं जे अरसे ते मुश्तमिल आहे, इन अरसे में सिंधी शाइरीअ केतिरियूं वॾियूं बिरांगूं भरियूं आहिनि। मिसाल बेत पंहिंजी कंप्लीट हिकिड़ी शकिल अख़्तियार करे चुको आहे, न रुगो काज़ी कादन पर उनखां अॻु में ई सुघड़नि वटि ख़ासि तौर ते जेको जाम लाखे जो दास्तान आहे उनखे मुख़्तलिफ़ माण्हुनि कोट कयो आहे, डॉक्टर बलूच काफ़ी उन ते डिटेल में लिखियो आहे, त उन में जेको बेत जो फार्म मिले थो उहो कंप्लीट आहे काफ़ी, ऐं उन में हिकिड़ी तकमीली सूरत खे बेत पोतल मिले थो। उनखां अलावा समन जे दौर जा केतिरा ई जेके रुमानवी दास्तान आहिनि उहे असांखे उन मिलनि था, सखी दातारनि जा किसा उन में असांखे मिलनि था, ऐं गॾोगॾु दरबारी शाइरी जो हिकिड़ो चङो ख़ासो असां जी जेका रिवायत आहे असांखे उहा समन जे दौर में मिले थी, छाकाणि त समा काफ़ी सखी हूंदा हुया ऐं उन्हनि छाकाणि त इन सूमरनि जे मुतबादिल हिकिड़ी डायनेस्टी ठाहिण पिए चाही, तंहिं करे हुननि पंहिंजी रिवायत बदिलाई ऐं माण्हुनि खे वधीक वेझा विया, माण्हुनि खे भाइण लॻा, तंहिं करे चङा ख़ासा शाइर भट भान चारण उन्हनि जी जेका दरबार जो हिसो थियणु लॻा, ऐं जाम उन्हनि खे प्रमोशन उन ज़माने में उन दौर जे शाइरनि ॾिनी। त असांखे घणे मां घणी रिवायत उन ज़माने में मिले थी समन जी। ऐं उन दौर जा ॿ अहम शाइर आहिनि मुंहिंजे ख़्याल में, हिकिड़ो आहे शाह करीम ऐं काज़ी कादन त आहे ई ज़ाहिर पहिरियों शाइर उहो आहे, छाकाणि त काज़ी कादन जी जेका शाइरी आहे उन सिंधी शाइरीअ जो लोक रिवायत खां हिकिड़ो नओं रंग या हिकिड़ी नई रिवायत जी शकिल अख़्तियार कई आहे, जंहिंखे असीं बाद में असासी या क्लासिकल शाइरी सॾे सघूं था या अदबी तारीख़ुनि में उनजो तज़किरो मिले थो। त उन शाइरीअ बुनियादी तरह सिंधी शाइरीअ खे हिकिड़ी सही माने में मयारी ऐं माण्हुनि सां ॻंढींदड़ रिवायत जेका आहे उहा उनखे मुहैया कई ऐं नवां फार्म मुहैया कया। मिसाल सिंधी शाइरी रिवायती लोकगीतनि खां निकिरी या दास्ताननि खां निकिरी दोहे बेत सोठे पोइ वरी वाई ऐं काफ़ी जूं शकिलियूं अख़्तियार कयूं, ऐं हिकिड़ो चङो ख़ासो नओं जेको घाड़ेटनि जो हिकिड़ो गिरोह आहे उहो सिंधी शाइरी खे मुयसरु थियो, छाकाणि त शाइरी रुगो फ़िक्र ऐं ख़्यालु न पर फ़न जे हवाले खां बि इर्तिका कंदी आहे, ऐं इहो उनजो हिकिड़ो बुनियादी हिकिड़ो कंस्ट्रक्टिव फेज़ मिले थो असांखे समन जे दौर जो, जंहिंमें उन हिकिड़ी कंप्लीट जेका आहे हैत जी सतह ते पंहिंजी इर्तिका जी तकमीली सूरत अख़्तियार कई आहे। त उन ज़माने में काज़ी कादन खां पोइ जंहिंजी शाइरी जी जेका ख़ासि ॻाल्हि आहे मां सम्झां थो उहा इहा आहे त हुन पहिरियों भेरो फ़लसफ़ियाना सवालनि खे, पोइ भली उन्हनि जो कंहिं हद ताईं मज़हब या रूहनियत सां वास्तो हो, पर पहिरियों भेरो हुन हिकिड़े सोच ऐं वीचार खे दाख़िल कयो शाइरीअ में। शाइरी जज़्बे ऐं अहसास जो इज़हार त ज़ाहिर ज़माननि खां वठी उअं ई हलंदी आई पए, पर पहिरियों भेरो हिकिड़ो शऊरी अमल जेको शेर में असांखे मिले थो या शऊरी एलिमेंट मिले थो उहो काज़ी कादन वटि मिले थो। उनखां पोइ जेके ॿिया ॿ वॾा अहम शाइर नज़र अचनि था उन ज़माने में उहो आहे दादू दयाल ऐं शाह करीम। दादू दयाल ऐं शाह करीम ॿई हमअसर आहिनि, ॿिन्ही जो ज़मानो साॻियो आहे, ऐं दादू दयाल जो घणो तणो जेको शेर आहे उहो ज़ाहिर हिकिड़े मख़सूस मज़हबी रंग ऐं जेको भक्ति तहरीक ऐं ॿियनि जे असर हेठि आहे, पर शाह करीम हिकिड़ी वॾी उछल आहे मुंहिंजे ख़्याल में। शाह करीम पहिरियों शाइर आहे जंहिं शाइरीअ खे जेका हू हिनजे काज़ी कादन जी शेर जो जेको हिकिड़ो ठोस पिणो हो या जेको लहजे में हिकिड़ी जेका सख़्ती या गहराई हुई उनखे पहिरीं त ख़तमु कयो, उन में हिकिड़ी नफ़ासत दाख़िल कई, उन में हिकिड़ो सहलपिणो दाख़िल कयो, उनखे कम्यूनिकेटिव लैंग्वेज अता कई, क़ाबिल अबलाग ॿोली हुनखे ॾिनी। ॿियो त हुन में जमालियात भरी, माना जेको हुस्न आहे बयान जो उहो पहिरियों भेरो असांखे सिंधी शाइरीअ में शाह करीम वटि मिले थो। ॿी जेका ख़ासि ॻाल्हि थी उहा इहा थी त शाइरीअ में रिवायती मौज़ुअनि खां हटी करे के ॿिया नए दौर जा या उन ज़माने जे हिसाब सां नए दौर जा जेके रुमानवी रुझान आहिनि उहे बि असांखे उन वटि मिलनि था। टीं ॻाल्हि इहा त इन काज़ी कादन जेके लोक दास्तान हुया उन्हनि मां ॿिनि ॾांहुं हिकु हंधनि ते ज़िक्र कयो या इशारो कयो। हिकिड़ो ससूईअ जो
ॿियो मोरड़े ऐं मांगरमच्छ वारो जो किसो आहे या घातुअनि जो ज़िक्र मिले थो। पर शाह करीम उन में कुझु नवनि किरदारनि जो बि इज़ाफ़ो कयो। हुन मूमल खे बि ॻायो, हुन सुहिणी खे बि उनजो बेतन में ज़िक्र कयो, हुन लीला खे बांधो। ईअं को दास्तान कोन ॻाया, पर हुन मुख़्तलिफ़ शेरनि में हवाले तौरु उनखे कथा बांधो। त ईअं हुन उन में कुझु इज़ाफ़ा कया। उन खां पोइ इन्हनि ॿिन्ही शाइरनि खां पोइ लुत्फ़ुल्लाह क़ादरी हिकिड़ो अहम शाइर आहे। पर लुत्फ़ुल्लाह क़ादरी बल्कि रिसाले जी जेका रिवायत आहे उहा पहिरियों भेरो लुत्फ़ुल्लाह क़ादरी वटि मिले थी, हुनजो ई असांखे रिसालो मिले थो। अलबत्ता लुत्फ़ुल्लाह क़ादरी जो किसो इहो आहे त उन वटि जेके मौज़ू आहिनि उन्हनि में का घणी वुसत न आहे। उहे घणा तव्हां इहे मार्फत हक़ीक़त ऐं नसीहत आमेज़ मौज़ू आहिनि ऐं घणो तणो उहो मज़हबी असर हेठि आहे। छाकाणि त उनजी शाइरीअ में खोड़ सारो जेको मज़हबी प्रचार जो जेको अंसर आहे उहो असांखे मिले थो। जेतोणीकि हुन वटि 400 बेत आहिनि ऐं 400 बेत तमामु घणा आहिनि, चङो ख़ासि हुनजो अंग आहे। पर इन जे बावजूदि बि उहो को प्रामिनेंट या को वॾो शाइर नथो करार ॾेई सघिजे, छाकाणि त उन खां पोइ जेका मीं इनायत जी शकिल में असांखे रिवायत मिले थी उहा ई सही माना में क्लासिकल शाइरी जा थधो ख़ाल वाज़े करे थी या उनखे शकिल अता करे थी। पर लुत्फ़ुल्लाह क़ादरी हिकिड़ो अहम हवालो ज़रूरु आहे। डॉक्टर बलोच में जेका इम्पोर्टेंस ॿुधाई उहा इहा हुई त हुन पहिरियों भेरो बेत में वधीक सिटुनि जो इज़ाफ़ो कयो, 6 सिटुनि जो, 7 सिटुनि जो, बल्कि वॾे मां वॾो बेत हुनजो जेको आहे उहो 11 सिटुनि ते मुश्तमिल आहे। त इहो पहिरियों भेरो। पर पोइ पाण ई अॻिते हली हुन पंहिंजी जेका सिंधी ॿोली ऐं अदब जी तारीख़ आहे उन में पंहिंजी दुरुस्ती कई त जेको मीं लुत्फ़ुल्लाह क़ादरी खां अॻु में जेको सिंधी मंज़ूम जेके असांखे मिलनि थियूं उनखे सिंधियूं चऊं या मंज़ूम सिंधी बंद चऊं, त उहे जेके मिलनि थियूं उन में इहो वराण वारो ऐं घणनि सिटुनि वारो जेको तजुर्बो ऑलरेडी मौजूदु आहे। तंहिं करे इहा रिवायत बि लुत्फ़ुल्लाह क़ादरीअ जे खाते में नथी वञे। अलबत्ता तॾहिं बि हुन खोड़ सारा कुझु नवां किरदार जेके आहिनि दाख़िल कया शाइरीअ में ऐं हिकिड़ो अहम हवालो आहे। अलबत्ता इन लुत्फ़ुल्लाह क़ादरी ऐं मीं इनायत जे विच में उमिरि जो घणो फ़र्क़ु कोन्हे, हे तक़रीबन हमअसर आहिनि। 1611 में ॼाओ आहे पंहिंजो लुत्फ़ुल्लाह क़ादरी ऐं 1621 खां 26 जे दौरान ॼाओ आहे मीं इनायत साहिबु। इन्हनि ॿिन्ही जे विच में हिकिड़ो ॿियो शाइर आहे जंहिंजो नालो आहे महामती पुराण। महामती पुराण जेको आहे उन जामनगर जो ऐं उनजी ख़ासि ॻाल्हि इहा आई त हुन सिंधी वाणी लिखी। सिंधी वाणी हिकिड़ो सिंधी अदब जी तारीख़ जो हिकिड़ो तमामु ख़ासि तौर ते क्लासिकल दौर जो अहम हवालो आहे, जंहिंमें हुन जेतोणीकि घणा तणा मज़हबी ख़्याल पेश कया आहिनि। उहो काफ़ी मुतासिर हो इस्लामी तालीमात खां। हुन वञी अरबी सिखियो, वञी मतिलबु क़ुर बि पढ़ी। क़यामत नामो जे नाले सां हुन हिकिड़ो ॿियो अहम हिकिड़ो मंज़ूम हिकिड़ी शइ लिखी। पर उहो बि घणो तणो मज़हबी असर हेठि आहे। तंहिंजे करे ख़्याल फ़िक्र किरदारनि ॿोलीअ शेर जी बंदिश जे सतह ते जेकॾहिं को अहम ऐं वॾो असांखे हवालो मिले थो लतीफ़ साईं खां अॻु में, त उहो फ़क़ति मीं इनायत आहे जंहिं वटि घटि में घटि पोणा कोई 500 जे लॻभॻि बेत आहिनि ऐं कोई 40 खनि वायूं आहिनि। ऐं न रुगो इहो त तइदाद जे लिहाज़ खां, पर उन्हनि जे अंदरि जेका ट्रीटमेंट आहे, मिसाल मां चवंदो लतीफ़ जेको असलोब फॉलो कयो, जेको डिक्शन अख़्तियार कयो, उहो मीं इनायत जो आहे। उनखां अॻु में जेको बि जिन बि शाइरनि वठो उहो किथे इहो डिक्शन किथे 5 बेतनि में आहे, किथे 10 बेतनि में आहे, छो त उन्हनि वटि को घणो मवाद न आहे। तंहिं करे को वाज़े ऐं क्लियर डिक्शन न आहे। मीं इनायत जो तमामु रचियल हिकिड़ो मैच्योर ऐं सही माना में क्लासिकल सिंधी शाइरी जो पहिरियों वॾो ऐं मयारी डिक्शन आहे, जंहिंखे लतीफ़ साईं बाद में फॉलो कयो आहे। उनखां पोइ हुन जेके 7 सूरमियूं आहिनि जिन खे बाद में शाह साईं लिखियो, उहे मीं इनायत जो कंट्रीब्यूशन आहे। अॻु में कंहिं 2 बेत लिखिया हूंदा, कंहिं 1 बेत लिखियो हूंदो या मंज़ूम क़िसनि में उन्हनि जो तज़किरो हूंदो, पर पहिरियों भेरो 7 सूरमियूं सुरनि जी शकिल में मीं इनायत वटि मिलनि थियूं। अच्छा, उनखां अलावा जेको सुर लिखण जी रिवायत आहे, यानी हिकु मौज़ूअ ते हिकिड़ो बेतनि जो वॾो तइदाद मिले असांखे या उनजे अंदरि पूरी स्टोरी पर कंहिं फ़िक्र अंगेज़ तरीक़े सां उन में शामिलु कई वई हुजे, त इहा रिवायत बि मीं इनायत जी आहे। ऐं हुन पहिरीं 22 सुर लिखिया आहिनि। ज़ाहिर लतीफ़ साईं बाद में उन में इज़ाफ़ो ऐं वाधारो कयो आहे। त मां सम्झां थो ईअं खोड़ सारा हवाला आहिनि। मिसाल ॿोली जेका आहे अवामी या अवामी ज़िंदगी मां खणण जी रिवायत बि मीं इनायत वटि पहिरियों दफ़ो असांखे मिले थी। उनखां अलावा जेका ॿी ख़ासि ॻाल्हि आहे उहा इहा आहे त शाइरीअ जो पंहिंजे वतन उनजे मुख़्तलिफ़ तबई भाङनि इलाइक़नि किरदारनि सां जेका उनजी जड़त आहे या जेको उनजो ॻांढापो आहे,
उनखे मीए नात जीअं क्रिएटिव लेवल ते वञी टच कयो आहे या पेश कयो आहे, इहा रिवायत बि असांखे अॻियुनि रिवायतुनि मां किथे कोन थी मिले। त मां सम्झो त मीए नात ईअं खोड़ हिकिड़ा नवां इज़ाफ़ा ऐं वाधारा कया आहिनि जंहिंखे असीं जेकॾहिं उनजी अॻियुनि रिवायतुनि खे ॾिसंदासीं तॾहिं सम्झ में ईंदा त उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि। महिरबानी डॉक्टर साहब। मदद साहब, तव्हां खां असांजो हाणे इहो सुवालु आहे त मीर शाह इनायत जे दौर में अदबी ऐं सियासी जेके हालतूं हुयूं उहे कहिड़ियूं हुयूं ऐं उन्हनि जो मीर इनायत जी शाइरीअ ते जेको आहे उहो कहिड़ो असरु रहियो? साईं वॾी महिरबानी। सभ खां पहिरीं त इसाक़ साहिबु शाइर ते ॿिए शाइर ते सुठो ॻाल्हायो आहे। हाणे ॻाल्हि आहे त कंहिं बि शाइर जे शाइरीअ ते या ज़िंदगी ते ॻाल्हाइण लाइ उन दौर जे सियासी ऐं समाजी पस मंज़र खे ॾिसणु तमामु ज़रूरी आहे। पाण जॾहिं सिंधी शाइरी जी ॻाल्हि था करियूं त मीर शाह इनायत जो नालो थो अचे। असल में छा आहे त सिंध 22 डिसंबर 1521 में दुल्ह दरिया ख़ान जॾहिं ठटे ते शाह बेग अरगुन सां जंग करे शहीद थी वियो त सिंध 125 सालनि ताईं ग़ुलामीअ जे हिकिड़े ख़ौफ़नाक अंधेरे में गुम थी वई। ऐं उन खां पोइ करोड़ा वाहिद हुक्मरान हुआ, सिंधी हुक्मरान हुआ, जिन सिंध खे भाङा भाङा थियल सिंध खे मुतहद कयो ऐं सिंधी माण्हुनि खे पंहिंजी हिकु हिमत ऐं बहादुरी ॾिनी। अवां यकीन कंदो त उन वक़्तु बि जीअं अॼु बि असां वटि हुक्मरान जूं ॿोलियूं ॿियूं आहिनि, उन वक़्तु हुक्मरान जी ॿोली फ़ारसी हुई। अरगुन जी बालदस्ती जे करे फ़ारसी ॿोली तमामु उनजो बोल बाला हो। पर मीर शाह इनायत खे इहो क्रेडिट थो वञे त हुन पंहिंजे वतन जी सिंधी ॿोलीअ में शाइरीअ करे पंहिंजी ॿोलीअ खे अमर करे छॾियो। हाणे मिसाल तौर ही जेके पाण सतनि सुरमियुनि जी ॻाल्हि था करियूं त मारवीअ खे पहिरीं पहिरीं जेको आहे सो मीर शाह इनायत ॻायो आहे। इहो सॼो क्रेडिट मीर शाह इनायत खे वञे थो त हुन ॾिठो त मज़लूम ऐं महकूम वतन जा माण्हू केॾा न मजबूरीअ में फाथल आहिनि। 125 सालनि जी जेकॾहिं पाण अरगुननि जी तारीख़ ॾिसो, फ़ारसी किताब ॾिसो त सिंध ते जेके ज़ुल्म उन वक़्तु थिया आहिनि उहे इंतिहाई ख़ौफ़नाक हुआ। उन ख़ौफ़नाक ज़ुल्मनि जे दौर में पंहिंजे वतन जी ॻाल्हि करणु, पंहिंजे वतन जे माण्हुनि जी ॻाल्हि करणु ऐं मारवीअ ज़रे वतन जे हुब जो पैगाम ॾियणु, इहो क्रेडिट मीर शाह इनायत खे वञे थो। असां लाइ हू इन करे अज़ीम आहे त हुन पंहिंजे ॿोलीअ खे अमर करे छॾियो ऐं उन्हनि मारवीअ खे ॻायईं, सोणीअ खे ॻायईं, मोमल खे ॻायईं, सिंधी माण्हुनि जी ॻाल्हि कयईं त उनजी पोइ पेशरू जेको शाह लतीफ़ उनखे अची ॻायो। हाणे जॾहिं पाण सियासी दौर जी ॻाल्हि था कयूं त कलोड़ा उन वक़्तु जंग विड़ी रहिया हुआ। सिंध जे हक़नि जी मूं तव्हांखे ॻाल्हि कई, सिंध जे जियापे जी जंग विड़ी रहिया हुआ ऐं मीर शाह इनायत उन्हनि कलोड़नि खे न फ़क़ति सपोर्ट कयो पर पंहिंजे शाइरी में ॻायो अथसि। अव्हां जी महिरबानी। डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहब, तव्हां खां इहो सुवालु आहे त मीर शाह इनायत सिंधी समाज जो जेको मुशाहिदो कयो उन में जमालियात जा जेके रंग भरिया, उन्हनि जमालियात जे मुख़्तलिफ़ रंगनि जे बारे में असांखे थोरो जेको आहे तव्हां ॿुधायो। उनजी जमालियाती शाइरीअ ते जेको आहे तव्हां ॻाल्हायो, जंहिंमें सिंधी समाज जा अक्स जेके आहिनि उहे वाज़े। पहिरीं त महिरबानी ऐं हिन मीर इनायत जी शाइरीअ ते डॉक्टर इसाक़ साईं मदद अली तमामु सुठो ॻाल्हाए विया आहिनि। डॉक्टर इसाक़ उनजे नयुनि रवायतुनि जे हवाले सां ऐं साईं मदद साहिबु उनजे सियासी मतिलबु त जेको माहौल हो, जेका सूरत हाल हुई, उन हवाले सां ॾाढो सुठो ॻाल्हायो। मीर इनायत रिज़वी जेको आहे उन खां अॻु में जेको पस मंज़र डॉक्टर इसाक़ ॿुधाए वियो ऐं उहो नथो रिपीट करियां छाकाणि त उहो ॾाढो हिकिड़ो भरपूर उन जो ज़िक्र थी चुको आहे। उन खां अॻु में बि कुझु शाइर हुआ जेके थी गुज़रान थी सघे थो घणा हुजनि पर उहे असांखे मिली कोन सघिया आहिनि। कंहिं कंहिं जो हिकु हिकु बैत मिले थो जंहिंमें जेको सिंध जो पस मंज़र आहे, सिंध जा जेके रंग आहिनि, सिंध जा जेके ॾुख आहिनि, सिंध जूं जेके हालतूं आहिनि, उन्हनि जो ज़िक्र मिले थो।
मसलन रुगो आउं हिते हिकिड़ो मिसाल थो ॾियां त जाम तमाची जे दौर में ई हिकिड़ो जेको सो बैत मिले थो जेको आहे हमाद जमालीअ जो, त उहो ई उन जे घाड़े ते उन जे ॿोलीअ उन जो जेको ॿोलीअ जो जेका फ़न आहे या जेका, छाकाणि त जेका बि शाइरी या जेको बि नसरु हूंदो आहे, नसर जा जेके लफ़्ज़ हूंदा आहिनि, नसर जूं लफ़्ज़नि जी जेका घुर्ज हूंदी आहे उहा अलॻि हूंदी आहे, शाइरी जी अलॻि हूंदी आहे। त उन में जेको हू ज़िक्र करे थो त जूणूं मतूणूं आव तमाची आव सबाजी बाजसी ठठो नंगर रा, त उनखां पोइ वरी बि ॿिया बि शाइर आया जंहिंमें उन मतिलबु जेके हालतूं आहिनि से मौजूदु आहिनि। जीअं उनखां पोइ घणो हिकिड़ो मुरीद जत अचे थो जंहिंजो त तोड़े जो हिकिड़ो बैत मिलियो आहे, पर आउं यकीन सां चवां थो त उहो हिकिड़ो बैत न हूंदो, छाकाणि त जंहिंजो एॾी पुख़्तगी शाइरीअ में उनजो हिकिड़ो त बैत कोन हूंदो न, पर छाकाणि त जेके साईं मदद साहिबु हालतूं ॿुधाए वियो उन हालतुनि उहा शाइरी असां खां मतिलबु खसे छॾी, उहा शाइरी असां न रही। उहा आहे मुरीद जत, जंहिं चयो त गगेली जी गार तां करियां कटारीअ गार, मिर्ज़ा साले मारियां ॿी न करियां कार। त मतिलबु त अहिड़ी क़िस्म जी शाइरी असां वटि मौजूदु हुई जेका उनजो तसलसल यकीनन उहो अॻिते वधियो, काज़ी कादन ताईं पहुतो, काज़ी कादन खां थींदो यकदमि वरी तकिड़ो ई उहो जेको सो शाह करीम ताईं पहुतो, उहो ई साॻिया रंग, उहा ई साॻी ॿोली उनखे जेको सो लुत्फ़ुल्लाह क़ादरी ताईं पहुती ऐं उनखां पोइ वरी में इनायत ताईं पहुती। अलबत उन दौर में ख़ासि करे ॿ जेके से वॾा मौज़ू हुआ जेके मतिलबु घणो तणो असांखे मिलिया आहिनि, उन में उहा आहे त हिकिड़ी त सूर्याई बहादुरी या जेके सरदारनि या बादशाहनि राजाउनि जा जेके कारनामा हुआ जंगियुनि में उन्हनि जी प्रचार, पर ॿियो वरी बि उहो जेको सूफ़ी शाइरी उन जी प्रचार, उहे जेके या अहिड़ियूं जेके तहरीकूं हुयूं जेके जोगी पंथ जूं हुयूं या सूफ़ियाना हुयूं या कापड़ियुनि जूं हुयूं, अहिड़े क़िस्म जी उहा मिली आहे। पर ॿियूं इनात उहो शाइर आहे जंहिं उनखे हिकिड़ा नवां रंग ॾिना, जंहिं सिंधी समाज जा सफ़ा नवां अक्स खणी आयो, जिन में मतिलबु त ॿहिराड़ियुनि जा माहौल, जिन में निज असांजो जेको अक्स आहे असांजे माण्हूअ जो अक्स, जिन में उहे पंवार आहिनि, जंहिंमें उहे जेकॾहिं कापड़ी आहे जोगी आहे त बि उन अंदाज़ सां न आहे, उहो सफ़ा असांजे निज सिंधी अंदाज़ सां आहे। त या शाइरी जे हवाले सां जेका ॿोलीअ जी जमालियात आहे, छाकाणि त मुंहिंजे ख़्याल में त जमालियात रुगो उहो फ़िक्र बि न आहे, जमालियात जा मतिलबु उहा ॿोलीअ जी जमालियात बि आहे, उहा फ़िक्री जमालियात बि आहे, उहा मौज़ूआती जमालियात बि आहे। चयो तारे जो करे आयो चंड चढ़ी, मुंहिंजे ख़्याल में त अहिड़ी क़िस्म जूं शयूं चवणु, अहिड़ी शाइरी चवणु, इहा में इनात जो कमाल हो, बल्कि आहे जेको असां ताईं पहुतो आहे। त में इनात नसरपुरीअ जेके सिंध जा जेके अक्स या जेके रंग पंहिंजी सिंधी शाइरीअ में छॾिया आहिनि, उहे निज सिंधी आहिनि, जीअं उमर मारी आहे या उन जा जेके मतिलबु उन में जेके तमसीलूं आहिनि, उन में जेके अलामतूं आहिनि, या जेके ससीअ जो सुर आहे या जेके ॿिया हिन सुर ॻाया, त उन सुरनि में जेका उन ॿोली या जेके बि अक्स चिटिया आहिनि, उहे सिंध जा मक़ामी रंग आहिनि, लोक असांजे माण्हूअ जा रंग आहिनि, ऐं उहे के ईअं न आहिनि जंहिंमें रुॻो को हिकिड़ो फ़िक्री जेके तसवुफ़ जो प्रचार चऊं, ईअं बि कोन्हे। रुॻो उहा जेका सनाखानी या जेका उहा घणी जेका हूंदी बादशाहनि राजानि या उन जा जेके वेड़ू माण्हू या जेके मुख़्तलिफ़ क़बीला जेके विढ़ंदा हुआ, उन्हनि जूं ॻाल्हियूं न, पर उहे गॾियल जेके असांजे सॼे समाज जी एसि ताईं जो जेकॾहिं असां ॾिसंदासीं त उठ जा जेके नाला जेके असां ॿुधूं था भिटाई जी शाइरीअ में पोइ आया, पहिरियों दफ़ो में इनात नसरपुरीअ जी शाइरीअ में के 19-20 मिलनि था, उहे उमिरि जे हवाले सां, रंगनि जे हवाले सां, या मुख़्तलिफ़ उन जा जेके
उन जा जेके वसफ़ू आहिनि उन जे हवाले सां ईअं ई जेके पखी आहिनि पखी पखिड़ा आहिनि उन्हनि जो जेको ज़िक्र आहे या जेके गाह आहिनि सिंध जा गाह आहिनि सिंध जा मेवा आहिनि सिंध जा दरिया आहिनि सिंधी माण्हू जेॾां जेॾां पंध करे थो कॾहिं मुल्तान करे थो कॾहिं केॾांहुं करे थो त उहे बि मीएं नात जी शाइरीअ में उन्हनि जो ज़िक्र आहे। मुंहिंजे ख़्याल में त मीएं नात हिन लिहाज़ सां जेके बि असांखे शाइरी मिली आहे सिंधी शाइरी उन लिहाज़ सां ई पहिरियों शाइरु आहे ऐं उन्हनि शाइरनि में ईअं दादू दयाल बि आहे ॿिया बि आहिनि तोड़े जो वाई पहिरीं सुठे नमूने सां मीएं इनात वटि मिले थी पर छाकाणि त बाणी बि आहे वाणी बि आहे तंहिंजे करे असां उनखे मतिलबु इन ताईं महदूद नथा रखूं पर इहा ज़रूरु चवंदासीं त मीएं नात जी शाइरीअ में उहे शयूं जेके मतिलबु सिंध जा किसा सिंध जूं तशबियूं सिंध जा उहे सफ़ा मक़ामी जेके वथूं उन्हनि जो जेको ज़िक्र आहे या उन्हनि जा जेके रंग आहिनि उहे तमामु शानाइते नमूने सां आहिनि उहे गुलबदन जूं गुज़रियूं मुंहिंजे ख़्याल में अहिड़े क़िस्म जा जेके मुहावरा आहिनि या जेके अहिड़े क़िस्म जूं शाइरी जूं सिटूं मीएं नात जी शाइरीअ में पहिरियों दफ़ो असांखे मिलनि थियूं उनखां अॻु में थोरे जो उनजो तसलसुल आहे शाह करीम जे शाइरीअ में बि अहिड़े क़िस्म जा अक्स मिलनि था पर जंहिं नमूने सां मीएं नात जी नसरपुरी जी शाइरीअ में मिलनि था ॿिए कंहिं शाइरी में जेकॾहिं मिलनि था त उहो उनखां पोइ जो तसलसुल आहे ऐं उहो वरी बि शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ ताईं पहुतो पोइ ईअं अॻिते आहिस्ते आहिस्ते शेख अयाज़ ऐं ॿियनि शाइरनि ताईं पहुतो आहे। डॉक्टर इसाक़ साहब तव्हां जेको किताबु साहिड़ियो आहे ॿियूं शाह इनायत रिज़वीअ सिंधी क्लासिकल शाइरीअ जो हिकु अहम रतन हिके ब्यास उन में तव्हां इहा दावा कई आहे त मीयूं शाह इनायत शाह लतीफ़ जो उस्तादु आहे तव्हां इन पंहिंजे इन दावा खे कीअं जस्टिफाई कंदो? मुश्ताक पहिरियां त सम्झणु घुरिजे त उस्ताद चवण सां लतीफ़ जो रुतबो कोन थो घटिजे। आइनस्टाइन जो बि हिकिड़ो उस्तादु आहे शेक्सपियर जो बि कोन को उस्तादु आहे असीं जेके हिते वेठा आहियूं असांजा बि के न के उस्ताद आहिनि त जॾहिं को माण्हू वॾो थी वेंदो आहे या लीजेंड थी वेंदो आहे या ग़ैर मामूली थी वेंदो आहे त इन जो मतिलबु इहो न आहे त उनजो को बि उस्तादु नथो थी सघे या जेकॾहिं को उनजो उस्तादु थी वियो त हू को नंढड़ो थी वेंदो त हिते इन जो इहो मतिलबु कतई कोन्हे को त जेकॾहिं मीएं इनात खे उहो मां ॿुधायां थो त उस्तादु कीअं आहे मीओं इनात उनजो उस्तादु थी वेंदो त को लतीफ़ जो मक़ाम या दर्जो घटिजी वेंदो इहो कतई पॉसिबल न आहे। लतीफ़ जो जेको दर्जो आहे सिंधी शाइरी में सिंधी अदब में सिंधी फ़िक्र में उहो तय थियल आहे। मीएं इनात सां हादसो चओ वार्ता चओ अलमियो चओ उहो इहो थियो त हू तमामु घणो बाद में दरियाफ़्त थियो मतिलबु पहिरियों भेरो 1963 ईस्वीअ में हुनजो इहो कलाम साम्हूं आयो ऐं उन ई कलाम जो जेको मुहाग लिखियो आहे डॉक्टर बलोच तव्हां ॾिसंदव त उन में हुन जेके ॿ ॻाल्हियूं लिखियूं आहिनि उहे ॾाढियूं इम्पॉर्टेंट आहिनि उहे इहे त हिन कलाम जे अचण खां पोइ इहा ॻाल्हि साबित थिए थी त लतीफ़ को ओचितो आयल शाइर न आहे उनजो हिकिड़ो पस मंज़र आहे ऐं हिन कलाम मिलण खां पोइ सिंधी शाइरीअ जे तारीख़ नए सिर मुरतब थी आहे। इन जो मतिलबु आहे त हीउ हिकिड़ो वॾो छाल हुयो जेको ग़ाइब विच मां सम्झ में नथे आयो त लतीफ़ जहिड़ो हिकिड़ो ग़ैर मामूली शाइर ओचितो पैदा थियो या कंहिं प्रोसेस जो नतीजो हो त जॾहिं मीएं इनात खे चऊं था त हू हुनजो उस्तादु आहे त उनजो मतिलबु इहो आहे त लतीफ़ हुनखां सिखियो आहे। मिसाल मां चवां थो शेख अयाज़ मुंहिंजो उस्तादु आहे पर मूं न हुनखां गानो ॿधायो आहे न मूं कॾहिं हुनखां शेर इस्लाह करायो आहे न मूं हुनखां वञी को डायरेक्ट साम्हूं का सिखिया वरिती आहे पर मां हुनजे शेर खां सिखियो आहियां। मूंखे ख़बर आहे त शेर में बंदिश कीअं थींदी आहे इहो मां अयाज़ खां सिखियो आहे। मौज़ू जी ट्रीटमेंट कीअं थींदी आहे ॿोली कीअं इस्तेमालु कबी आहे कीअं लफ़्ज़ कीअं वरिताइबा आहिनि लुग़त कीअं जी ताक़त या कुवत खे कीअं ख़र्चु कबो आहे शेर जे अंदरि त इहो डायरेक्ट कंहिं जीअं को वञे कंहिं मूसीकार खां सिखंदो आहे राग हे उहा सिखिया न आहे ही उहा उस्तादी न आहे। जेतोणीकि मीएं इनात ऐं लतीफ़ जे विच में मुलाक़ात बि आहे राब्तो बि आहे वेझे नसरपुर ऐं हालाको एॾो परे कोन्हनि के ऐं रिवायतुनि में मौजूदु आहे हू पाण में मिलंदा रहिया आहिनि
हाणे हिकिड़ो एॾो वॾो शाइर पंहिंजे दौर जो जंहिंजो कलाम ज़ाहिरा ज़बान इज़त आम हो ऐं हू हिकिड़ो फ़क़ीर क़िस्म जो माण्हू मियो नाथ तमामु हिकिड़े वॾे घराणे जे बावजूदि हुनजी दोस्ती हूंदी मङणहारनि सां हूंदी हुन हिकिड़े हेठे तबिके जे माण्हुनि सां हुन उहो तबिकाती फ़र्क़ु ई ख़तमु करे छॾियो पंहिंजी ज़ात मां जंहिंजे करे ख़ुदि हुनजी फैमिली में हुनजे लाइ केतिरा क्वेश्चन्स उथंदा तंहिं करे छो त हू पब्लिक जो माण्हू हो अवाम जो माण्हू हो तंहिं करे हुनजो कलाम बि यकीननि हुन ज़माने में भले सहेड़ियो बाद में वियो आहे ईअं ई पॉपुलर ऐं आम हूंदो तॾहिं लतीफ़ हुन वटि हुन सां मिलणु वियो हूंदो तंहिंजे करे मां सम्झां थो जॾहिं लतीफ़ असलोब खां वठी सुर लिखण जी रिवायत खां वठी इन्हनि सुरमिन खे ॿीहर पंहिंजे फ़िक्र ऐं पंहिंजे फ़लसफ़े जी इज़हार लाइ किताब आणण खां वठी टोटलिटी में शाइरी ऐं ज़िंदगी जो जेको पाण में रिश्तो आहे उनखे हू उअं ई माना वापराए रहियो आहे या वर्ताए रहियो आहे जीअं मींहं इनात इस्तेमालु कयो आहे त इहो कीअं थो थी सघे त हू हुन खां कुझु सिखियो ई न आहे ऐं तव्हां जेका सिखिया आहियो उहो तव्हांजो उस्तादु आहे इहो इन माना में इस्तेमालु थियल आहे ज़रूरी न आहे त हुन हुनखे कंहिं स्कूल में पढ़ायो हुजे लतीफ़ हुन खां हुनजो शेर वसीले सिखियो आहे तंहिं करे मां सम्झां थो बिल्कुलु बि हुनजो उस्तादु आहे असांजे जेको सेशन जो टाइम हो उहो तक़रीबन पूरो थी चुको आहे हेठियां जेकॾहिं के तव्हां मां सवाल करणु चाहे त असां हेठियां सवाल वठंदासीं हेठियनि दोस्तनि मां वेठल दोस्तनि मां तव्हां मां को सवाल करणु चाहे त ठीकु आहे महिरबानी तव्हांजी केरु आहे यस अस्सलाम वालेकुम ॾाढी ॼाण मिली मियो शाहना जी शाइरी जे बारे में एक्चुअली जेका डिस्कशन थी उन मां इहो साबित थियो त मियो शाहनात हिकिड़ो अहिड़ो शाइर हो जंहिं सिंधी शाइरी हिकिड़ो नओं ट्रेंड ॾिनो पर उन जे बावजूदि बि हिन वक़्त ताईं जेका रिसर्च थी आहे जेके PhD जो वर्क थियो आहे या जेका नई तहक़ीक़ थी आहे मियो शाहनात खां वधीक छा लतीफ़ थी आहे जॾहिं त मियो शाहनात सिंधी शाइरी जो हिकिड़ो नओं मोड ईंदड़ जेको सुरनि जी हिकिड़ी दास्तान जी रिवायत विझे थो नयूं फ़नी रिवायतूं मुख़्तलिफ़ हू पेश करे थो जमालियाती रुमानियाती सिंधी शाइरी हिकिड़ो वॾो उभरंदड़ सिज आहे उन जे बावजूदि बि मियो शाहनात खे पोइते रखी करे शाह लतीफ़ खे वधीक अहमियत ॾिनी वई आहे इन जा रीज़न छा आहिनि इहो कंहिंखां सुवालु आहे इहो तव्हांजो सुवालु कंहिंखां आहे टिनी मां जेको वधीक सुठे नमूने सां डिस्क्राइब करे सघे इहो असांजो डॉक्टर इसाक खां सुवालु आहे त उहो न अच्छा मां हिन जो जवाबु ॾींदुसि हा जी जी असल में ॻाल्हि इहा आहे त छाकाणि खुली ॻाल्हाइजे अदे जो सुवालु तमामु ज़बरदस्त बि आहे पर आउं हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि ॿुधाए छॾियां त इहा ख़ुदि तहक़ीक़ थियणु खपे त शाह साईं एॾो मक़बूल कीअं थियो उन वक़्तु सुब समाज जा ज़रिया त कोन हुआ न को TV हो न को रेडियो हो यानी त लतीफ़ साईं कीअं मशहूरु थियो माण्हुनि ताईं कीअं पहुतो एतिरो पहुतो जो जॾहिं अंग्रेज़ 1843 में आया त उन ज़माने जा डिप्टी जेका कलेक्टर हुआ उहो ॿुधी हैरान थी विया ही माण्हू छा आहे हीउ छो थो जड़ जंग में ॻायो वञे इहो ई सबबु हो जो सर बार्टल फेयर सिंध जो कमिश्नर जेको हो 1852 में उन पंहिंजे धीउ इज़ाबेला जे लाइ शाह लतीफ़ जो अंग्रेज़ी में तर्जुमो करायो ऐं उन खां पोइ हुन डॉक्टर ट्रम्प खे पैसा ॾिना जॾहिं हू गवर्नर थियो त 1866 में उन वक़्तु प्रेसूं कोन हुयूं जर्मनी जे शहर लेप्ज़िग में हू वियो आहे सर ट्रम्प उतां शाह लतीफ़ जो रिसालो छपराए खणी आयो आहे इहो शाह जे शाइरीअ जो जादू हो जो हुनजी शाइरी बि छपी ऐं झर जंग में उन खां अॻु 200-150 साल ताईं हू मशहूरु थी वियो इहे मौजज़ा हिकिड़ा हूंदा आहिनि तारीख़ जा हिकिड़ा करिश्मा हूंदा आहिनि त केरु केसी ताईं थो पहुचे लतीफ़ साईं जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो किरदारु हो उहो अॼु बि मां चवां थो उन ज़िंदगी ते कमु थियो ई कोन्हे फ़क़ति रिसाला त छपिया विया आहिनि पर हुन ज़िंदगी ते कमु थियणु खपे त हुन कीअं इहा शाइरी कई हू झर जंग छो हलियो सिंधी माण्हुनि जूं
मसाला छो ॿुधई, हर हंधि वियो, जिते वञो ख़बर पई छा लतीफ़ आयो, वञो हुन पासे कच्छ वञो लतीफ़ साईं आयो, वञो अपर सिंध लतीफ़ साईं आयो। हीउ हिकिड़ो अजीब माण्हू हुओ। दरअसल सिंध सदियुनि ताईं जेके जबर ऐं ज़ुल्म ॾिठा उहे हुन माण्हू महसूसु कया, ऐं हुन महसूसु कयो तव्हां पंहिंजे शाइरीअ ज़रिए पंहिंजे क़ौम खे, पंहिंजे ॿोलीअ खे हिकिड़ी दीवार चीन वांगुरु ॾेई वञा। तव्हांजी महिरबानी। थैंक यू। साईं हिकिड़ो मिनट रुको, मुख़्तसिर मां जी सर। छो सवालु ॾाढो इम्पॉर्टेंट आहे, मूं चयो पिया त मां अॻे ॻाल्हायो आहे त करे भले को ॿियो बि ॻाल्हाए। पहिरीं ॻाल्हि इहा त लतीफ़ ते घणे कम थियण ऐं मीए नात ते घटि कम थियण जा, मिसाल मीए नात अञा ताईं का PhD कोन थी आहे, अञा का MPhil कोन थी आहे, कंहिं माण्हू न कई आहे, जेतोणीकि 63 में हुनजो रिसालो अची वियो आहे। ऐं अञा ताईं उन ते सभ खां सुठो मज़मून डॉक्टर बलोच जो ई उहो हिकिड़ो आहे जेको मूं किताबु सहेड़ियो आहे, उन में बि मौजूदु आहे। ऐं बाक़ी जेको बि ॻाल्हायो वियो आहे उन जे पड़ादे तौरु ॻाल्हायो वियो आहे, उन जे आसपास ॻाल्हायो वियो आहे, उन खां ॻाल्हि अॻिते न वधी आहे। इहो अलमियो लतीफ़ सां बि आहे। घणो जेको उन जे बारे में लिखियो वियो आहे, जे 100 किताब लिखिया विया आहिनि त के 5-7 अहिड़ा हूंदा जिन में का नई ॻाल्हि हूंदी या डिफरेंट हूंदी, न त ॻाल्हियूं रिपीट थियनि थियूं ऐं वर्जा जो शिकार आहिनि। पर ज़रा लतीफ़ सिंधी समूरी जेका लतीफ़ खां अॻु वारी रिवायत आहे या शाइरी आहे, उन जे फ़िक्र जो, उन जे तख़लीक़ जो, उन जे फ़नी तजुर्बनि जो, उन जे सभिनी रिवायतुनि जो निचूड़ आहे। बल्कि मां इहो चवणु वधीक मुनासिबु सम्झां थो त लतीफ़ उन ज़माने ताईं सिंधी शाइरीअ जो या सिंधी जेको फ़िक्र आहे उन जो नहजुल बलाग़ा आहे, मतिलबु हू हिकिड़ी एवरेस्ट आहे। हुन सभु कुझु उहो पेश करे छॾियो जेको मुख़्तलिफ़ रिवायतुनि में थोरो थोरो पियो हो, उन सभिनी जो निचूड़ हिकिड़े हंधि ते उन करे कयो। मीओं इनात दरियाफ़्ती घणो देरि सां थियो आहे, घणो बाद में थियो आहे। ॿियो लतीफ़ खे जेका फेवर हुई उहा इहा आई त हुनजी दरगाह ते मुसलसल राग हले थो ऐं हुनजी ज़िंदगी में ई इहा रिवायत ज़ारा दरगाह खां अॻु में ई मौजूदु हुई। राग खे इहो हिकिड़ो बेनिफिट हूंदो आहे त उहो पॉपुलर थींदो आहे, माण्हू ॿुधणु ईंदा आहिनि, उहो ज़बान ज़द आम थी सघंदी आहे शाइरी। उन ज़माने में का TV रेडियो न हुई, इहे ई रागी हुआ जेके आर्टिस्टनि खे इन खे शाइरनि खे मशहूरु कंदा या माण्हुनि ताईं पहुचाईंदा। तंहिं करे मुंहिंजे ख़्याल में उनजो हिकिड़ो वॾो रीज़न इहो बि आहे त मीए इनात ते न का वॾी दरगाह आहे, न उन ते को राग आहे, न उनजे माइटनि ई कॾहिं उनजी प्रमोशन लाइ को कोशिशि कई आहे, न ई अदीबनि जो कॾहिं उन तरफ़ को ध्यानु वियो आहे जो हू लड़ी वञी ॾिसनि त कंहिं ॿिए माण्हू जो बि कमु आहे। ऐं इहो रुॻो मीओ इनात न आहे, पर सिंध जे अदबी तारीख़ जा केतिरा ई अहिड़ा ग़ैर मामूली माण्हू आहिनि, हमसर दौर जा केतिरा ग़ैर मामूली माण्हू आहिनि जिन खे कोई बुढ़ी कोन पियो ॾिसे। असीं पॉपुलरिटी जो ॾाढो शिकार थींदा आहियूं, मशहूरी असांखे घणो इंस्पायर कंदी आहे, तंहिं करे बि मुंहिंजे ख़्याल में मशहूरु माण्हुनि ते वधीक कमु थिए थो ऐं जेके पॉपुलर न आहिनि उन्हनि ते माण्हुनि जो तवजो घटि थो वञे। महिरबानी सर। अस्सलाम वालेकुम। अमर खुर्शीद शाह, राइटर आहियां। सवालु ॾाढो सुठो आहे त न्यू शाइना ते मूं बि कमु कयो आहे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में, ऐं माकन शाह रज़वी मुंहिंजो घरवारो आहे, ज़ाहिर उहो उनजो ॾाढो आहे, उन बि काफ़ी सारो इन ते रिसर्च कई आहे, मूं बि पढ़ियो आहे। पर शाह साईं खे इन करे वधीक अहमियत हासिलु आहे जो शाह साईं मुशाहदाती शाइर आहे। हू जेको कुझु लिखियो आहे उन उहो ॾिसी उन्हनि मरहलनि मां गुज़री लिखियो आहे। शाह साईं जो कलाम जेकॾहिं रिटर्न में नथो मिले त उनजे फ़क़ीरनि वटि मिलियो हो, कंहिं घर जे जतन में मायुनि औरतुनि वटि मिलियो हो, हुनजो कलाम जिते जिते वियो हो उते माण्हुनि ज़हननि में रखियो हो, यादि रहियो हो। तमामु देरि सां सवाल कयो तव्हां। मां सवाल थी कयां त मुंहिंजे ख़्याल में त शाह साईं वॾो शाइर आहे, अवां उनखे मुशाहदाती या मुतालती शाइर सम्झो था, या मुफ़कर कहिड़े माना मुफ़कर कहिड़ी जॻह ते असां उनखे फिट करियूं? असांजो हीउ जेको सेशन आहे उहो मीए शाह इनात जे हवाले सां आहे। तव्हांजो सुवाल जेको आहे शाह लतीफ़ जे हवाले सां। मूं हुनजे जेको छोकिरे सवाल कयो उनजे ई जवाब पे ॾिनो, पर हाणे जेकॾहिं ठीकु आहे, महिरबानी तव्हांजी। टाइम असां वटि टाइम जी वक़्त जी तंगी आहे, बार बार इशारा मिलनि था, ॿियो को सुवाल करिणो कोन्हे। इन जे करे मां पंहिंजनि स्पीकर जेके आहिनि असांजा महिमान आहिनि उन्हनि जा थोरा मञा थो। महिरबानी, ऐं महिरबानी तव्हांजी जो तव्हां असांखे ॿुधो ध्यान सां। महिरबानी।